Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. चाचा मां त चवां थो त जंहिं बि हिन फैक्ट्री खे 30-35 साल ॾिना आहिनि उहो हिन तंज़ीम जो हिसो ठहे। ऐं चाचा मुंहिंजी नज़र में तव्हां खां बहितरीन उम्मीदवार को थी नथो सघे। फसिया तुंहिंजी भेण हिकु नफ़्सियाती मरीज़ आहे। वो मूंखे हासिल करण लाइ कुझु बि करे सघे थी। तूं एतिरो किरी सघीं थो, मूंखे यकीन बि न पियो अचे। तोखे पंहिंजे अखियुनि जे साम्हूं फसिया खां सवाइ ॿियो केरु नज़र ई नथो अचे। अरे ॿुध, केॾा ॿाहिरि हलूं, कंहिं सुठी जाइ ते रुगो पाण ॿई। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।